ईरान अमेरिका खिलाफ ऑपरेशन फतेह जो ऐलान नाले जवाबी कार्रवाई शुरू करे छड़ी। कतर में सभ खां वॾे अमेरिकी फौजी अॾे ते बैलिस्टिक मिसाइल हमला। ईरान अमेरिकी फौजी अॾे अल उदीद ते 6 मिसाइल फायर किया। बहरीन, कुवैत, इराक ऐं शाम में ईरान अमेरिकी फौजी अॾनि ते बि हमला कया आहिनि। इसराइली मीडिया जी दावा सऊदी में अमेरिकी फौजी अॾनि ते सायरन वॼण लॻा। यूएई पंहिंजूं हवाई हदूं बंदि करे छॾियूं। केतिरी उॾामियूं वापसि रवानियूं। पासदाराना इनकलाब जो चवणु आहे त अमेरिकी फौजी अॾनि ते हमिलो कयो आहे। ईरान ते थियल हमलनि जो भरपूर जवाबु ॾिनो ईंदो। कतर में अमेरिकी एयरबेस ते हमले में ओतिरा ई बम इस्तेमालु कया जेतिरा अमेरिका ईरान जे हेठि ताक़तनि ते कया। कतरी शहरी ॿाहिरि आहिनि, संदन इलाइक़नि खे निशानो न बणाए विधो। उहे अमेरिकी फौजी अॾनि खां परे रहनि। ईरान इसराइल ते हमलो करे पावर प्लांट तबाह करे छॾियो। ॾखण इसराइल में बिजली बंदि। केतिरनि ई शहरनि में धमाका। निहारिया, गशर हेज़ियो, हेला, मुइना समेत ॿियनि शहरनि में सायरन जी गूंज। इसराइल जा ईरान जे फर्दू एटमी प्लांट, फोर्सेस हेडक्वार्टर, ईरानी सरकारी टीवी, जेल ऐं यूनिवर्सिटी जी इमारत ते हमला। तेहरान, कर्ज ऐं ॿियनि शहरनि में बमबारी। इसराइल तरफ़ां 6 हवाई अॾनि ते हमला करे 15 जहाज़ तबाह। ईरान तरफ़ां वधीक 10 फ़ौजी एहलकारनि जी शहादत जी तस्दीक। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त दुनिया खे मुबारक हुजे, अमन जो वक़्तु अची वियो आहे। ईरानी हमले में अमेरिका ऐं कतर जो को बि जानी नुक़सान नाहे थियो। ईरान 14 मिसाइल फायर किया, जिन मां 13 खे किराए वियो। हिकु मिसाइल मां ख़तरो न हो, उनखे नज़रअंदाज़ कयो वियो। हमले जी अॻुवाट इतला ॾियण ते ईरान जा थोरा मञणु चाहे थो। खिते में अमन लाइ क़दम खणण ते कतरी अमीर जो थुराइतो आहे। ईरानी हुकूमत तरफ़ां अमेरिका ऐं इसराइल सां जंग लाइ रूस खां बाज़ाब्ता मदद तलब। रूसी सदर पुतिन सां ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची मुलाक़ात करे सुप्रीम लीडर जो पैगाम पहुचायो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन चयो आहे त ईरान ते अमेरिकी बमबारी जो को बि जवाज़ न आहे। हू ईरानी अवाम जी मदद जी कोशिश कंदा। ईरान खे बहरान मां निकिरण जो मौक़ो फराहम कयो वेंदो। अब्बास इराक़ची जो चवणु आहे त ईरान ख़िलाफ़ कार्रवाई जी मज़बूत करण ते रूसी दोस्तनि जा थोराइता आहिनि। रूसी सदर सुप्रीम लीडर लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो आहे। पाकिस्तान ईरानी एटमी ताक़तनि ते हमलनि खे आलमी कानून ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी कराइजी छॾियो। हिते खे जंग खां बचण लाइ सफ़ारती कोशिशूं जारी रखण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती बाबति पार्लियामानी कमेटी जो इजलास। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर समेत सियासी ऐं फ़ौजी क़यादत जी शिरकत। ईरान इसराइल विच में हलंदड़ शिकतान जो जाइज़ो। क़ौमी सलामती कमेटी जो चवणु आहे त ईरानी एटमी ताक़तनि ते हमला आलमी कानूननि ऐं गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी भञकड़ी आहे। इसराइल जी अॻराई वारनि कार्रवाइनि वसी टकरा खे हथी ॾिनी आहे। ईरान गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत दिफ़ा जो हक़ हासिल करे थो। गैर ज़िम्मेवारनि कार्रवाइनि सां शिकतान में इज़ाफ़ो नई तकरार खे जनमु ॾेई सघे थो। शिकतान में इज़ाफ़ो ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी जे इम्काननि खे महदूद करे रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अमेरिका ईरान ते हमलो करे समूरे खिते खे ख़तरे में विझी छॾियो आहे। हमले जो असरु समूरे खिते ते पवंदो। अॼु ख़ामोश रहियासीं त सुभाणे असां लाइ बि केरु न ॻाल्हाईंदो। ईरानी ख़ुदमुख़्तियारी खे कंहिं बि सूरत में चैलेंज न करणु घुरिजे। भारत-संतास मुआहदे ते अमल करे या वरी जंग लाइ तयारु थिए। पाणी ते जंग थी त भारत खे वधीक हिकु शिकस्त मिलंदी। जेकॾहिं भारत-संतास मुआहदे ते अमल न कयो त 6 दरिया अवाम खे ॾियारिया वेंदा। ॾखण एशिया में बि नेतन्याहू जी सस्ती कापी मौजूदु आहे। सफ़ारती मुआज़ ते नेतन्याहू जी सस्ती कापी खे शिकस्त मिली। दादू भरिसां रोड हादसे में 2 ॼणा फ़ौत। दादू मोरो रोड ते ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि वज़ीर ऐं अहमद अमीन अब्बासी फ़ौत थी। लाश अस्पताल मुंतक़िल। ट्रक के ड्राइवर फरार। ऐं कराची में गिरफ़्तार मॉडल ऐं टिकटॉकर बेबो बलोचा छिनकाईंदड़ इंकशाफ। डिफेंस फेज़ 5 मां गिरफ़्तारी दौरान मॉडल वटां वॾी मिक़दार में आइस हथ। बेबो बलोच जो चवणु आहे त हू पार्टियुनि में शिरकत दौरान आइस ऐं कोकीन जी आदी थी। कराची जे इलाइक़े डिफेंस ऐं ॿियनि इलाइक़नि में मंशियात जो नेटवर्क जो क़ाइमु कयो।